Assalamu alaikum. This is Abdur Rauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां सिंधी जा आम सवाल जे बारे में पढ़ंदासीं जेके SST टेस्ट जे लाइ अहम आहिनि। हीअ असांजो लेक्चर नंबर 9 आहे। असां पहिरियां हिन जा 9 लेक्चर रिकॉर्ड करे चुका आहियूं। अॼु असांजो पहिरियों सवाल आहे त डॉक्टर इब्राहिम खलील अहमद नज़म ऐं नसर जो लेखक हुयो। ॿियो सवाल आहे त अहमा शाइरी डॉक्टर इब्राहिम खलील साहिब जी लिखियलु आहे। टियों सवाल आहे त अदब ऐं तनक़ीद किताब जेको आहे डॉक्टर इब्राहिम खलील साहिब जो लिखियलु आहे। ॿियो असांजो सवाल आहे त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना किताब जेके मशहूरु किताब आहिनि त उन्हनि जा नाला ॾिजनि था। त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिबु सिंधी ॿोली ते तमामु घणो कमु कयो। त हिन जो पहिरियों किताबु आहे त सोतियात, सिंधी सूरत कथी, सिंधी ॿोली जो पिणु बुनियादु, सिंधी ॿोली जी लसानी जोग्राफ़ी ऐं सिंधी ॿोलीअ जो अभ्यास। इहे हिन जा कुझु आम मशहूरु जेके किताब आहिनि। हिन मोस्टली सिंधी ॿोली ते कमु कयो। ॿियो सवाल आहे त डॉक्टर अब्दुल मजीद जा जेके मशहूरु किताब आहिनि त उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं, छाकाणि त इहे मोस्टली सिंध पब्लिक सर्विस कमीशन SST टेस्ट जे लाइ त इन्हनि किताबनि जे बारे में हिकु ॿ सवाल ईंदा आहिनि। SST टेस्ट में पहिरियां अची चुका आहिनि। त हिन जा मशहूरु जेके किताब आहिनि त सिंधी अदब जी तारीख़, सिंधी अदब जो तनक़ीदी अभ्यास ऐं लतीफ़ी लात। इहे हिन जा मशहूरु डॉक्टर अब्दुल मजीद साहिब जा किताब आहिनि। ॿियो सवाल आहे त असांजो डॉक्टर अलहदाद बोयो साहिब जा जेके मशहूरु किताब आहिनि त सिंधी ॿोलीअ जो कारज ऐं तनक़ीदूं। हे सवाल अची चुको आहे त SST टेस्ट में त तनक़ीदूं जेको किताबु आहे त कंहिंजो लिखियलु आहे। त प्रीवियस जेका SST टेस्ट असांजी थी हुई। ॿियो असांजो सवाल आहे त अली बाबा जेको हुनजो मुख़्तलिफ़ ड्रामनि कहाणियुनि ऐं नावल ते कमु कयो आहे। त अली बाबा जेको ड्रामो आहे त दंगे मंझि दरिया। त अहिड़े हिसाब सां सवालु ईंदो आहे त दंगे मंझि दरिया जेको आहे अली बाबा लिखियो आहे त पर इहो छाजो मजमू आहे, ड्रामो आहे, कहाणियूं आहे, नावल। अहिड़े हिसाब सां बि सवाल अची सघे थो। ॿियो असांजो आहे त कहाणियुनि जो मजमू अली बाबा जो आहे त आयल ओलड़ा ऐं धरती धकाणा। इहे कहाणियुनि जा मजमू आहिनि अली बाबा साहिब जा। ॿियो हिन जो नावल आहे त मोहन जो दड़ो। हे इम्पॉर्टेंट नावल आहे त मोहन जो दड़ो नावल जेको आहे अली बाबा साहिबु लिखियो आहे। ॿियो सवाल आहे त असांजो डॉक्टर अब्दुल करीम संदील जा जेके मशहूरु किताब आहिनि त लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो, पहाकनि जी पाड़ ऐं सिंधी लुग़त। इहे हिन जा मशहूरु किताब आहिनि। ॾोर जा बेंत डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी साहिबु लिखियो आहे। ऐं ॿियो सवाल आहे त असांजो सिंधी जो पहिरियों नावल दलाराम जेको मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो लिखियलु आहे। इहे कुझु इम्पॉर्टेंट सवाल हुया जेके सिंधी जा जेके मशहूरु लेखक आहिनि, ऑथर आहिनि, उन्हनि जा जेके मशहूरु किताब आहिनि उन्हनि जे बारे में अॻिते असां हलंदासीं। त सिंधी सूरत कथी कॾहिं ठही? 1853 में ठही। इहो सवाल बि आम आहे। त ॿियो सवाल आहे त पीर हसामुद्दीन राशिदी जी क़बर जेका आहे मकली में आहे। टियों सवाल आहे त भागो भान कहिड़े दौर जो शाइर हो? सुमरनि जे दौर जो शाइर हो। त अहिड़े हिसाब सां पुछंदा आहिनि त सचल समस कहिड़े दौर जो शाइर हो? जीअं टालपुरनि जे दौर जो हो। त भिटाई साहिबु गलोड़नि जे दौर जो हुयो। अहिड़े हिसाब सां जीअं मीर अब्दुल हुसैन सांगी साहिबु जेको अंग्रेज़नि जे दौर जो हुयो। मिर्ज़ा कलीज बेग साहिबु अंग्रेज़नि जे दौर जो हुयो। त अहिड़े हिसाब सां बि सवाल पुछी सघजनि था। ॿियो सवाल आहे त मरण मूसिया नावल जेको आहे सिराज मेमन साहिब जो लिखियलु आहे। हीणा माण्हू सगारो हमालिया सफ़रनामो आहे फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहिब जो लिखियलु आहे। गुलशन बहार दास्तान आहे फ़क़ीर मोहम्मद आजिज़ साहिब जी। ॿियो सवाल आहे त सिंधी ॿोलीअ जा लहजा घणा आहिनि? 5 आहिनि। ॿियो सवाल आहे त जलावतनी नावल जेको आहे मोहन कल्पना जो लिखियलु आहे। ॿियो सवाल आहे त ससवी जी लफ़्ज़ी माना आहे चंड। ॿियो सवाल आहे त तहफ़तुल कलाम मीर अली शेर साहिब जो लिखियलु आहे। कहिड़ो राजा ॿुध मत जो पैरोकार हुयो? राजा अशोक हुयो। ॿियो सवाल आहे त पीर मोहम्मद राशिद मखदूम मोहम्मद इस्माइल जो फर्ज़ंद हुयो। ॿियो सवाल आहे त खलील लाशारी वाई जो वॾो शाइर हुयो। ॿियो सवाल आहे त मियां सरफार कलोड़ो मदा जो वॾे में वॾो शाइर हुयो। ॿियो सवाल आहे त आरिफ़ कलोड़ो मारी ते कलाम चयो। ॿियो सवाल आहे त शाह लतीफ़ कलोड़नि जे दौर जो वॾे में वॾो शाइर हुयो।
सचा समक मीरनि जे दौरे जो इशारो ऐं मिर्ज़ा कलीब अंग्रेज़नि जे दौरे जो इशारो। इहे हुआ असांजा आम सुवाल। असां नेक्स्ट लेक्चर में वधीक सिंधी जा आम सुवालनि जे बारे में डिस्कस कंदासीं। थैंक यू।